वायसा प्राव खबर सिर्फ ज़रिए खबर शेयर कंदासीं पीर ॻोठ खां। पीर भरिसां ॻोठ पाण बुनियादी सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई आहे। पीर ॻोठ भरिसां ॻोठ केटी मीर मोहम्मद घुमरो जे रवासिन पारां ॻोठ में बुनियादी सहूलियतुनि जे खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। एहतिजाजी कंदड़नि जो चवणु आहे त संदन ॻोठ जे वॾी आबादीअ वारो आहे, पर अॼु बि जदीद दौर में बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। रोड, पीअर ब्लॉक, बिजली, सिहत ऐं ॿियनि सहूलियतुनि खां महरूम बणियल आहे। केतिरनि ई वरियनि खां हिते को बि क़िस्म जो कमु न थियो आहे। अहिड़े सूरत हाल करे सख़्त नाहिर परेशान आहियूं। हिननि घुर कई त ॼाणियल बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि ऐं परेशानियूं ख़तमु कयूं वञनि, न त एहतिजाजी दायरा वधाया वेंदा। वाइसा प्राल पेज खे, वाइसा प्राल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। अवांजो पंहिंजो चैनल वाइसा प्रालो। ते नवा आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अवांजो को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा।